कोमल जो उनजो 10हों पन्नो आहे। उन में जेका मूंखे ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी आहे त तव्हां सां शेयर थो कयां। लिखे थो त हिंदुस्तान जे अॻूणे सिंधी नायब वज़ीर आज़म ऐं ॾेही मामलनि जे वज़ीर अॼु खां 8 साल अॻु लिया जे दौरे वक़्तु हिकु सुबुह जो सरकारी सर्किट हाउस जे बालकनीअ तां कुझु मुफ़ासिले ते हिकु शफ़ाफ़ नदी वहंदे ॾिठी। उन मंज़र हिन खे एतिरो मुतासिर कयो जो हिन सर्किट हाउस जे मकानी मैनेजर खे पाण वटि सुञाणे चयो त हिन ख़ूबसूरत नदीअ जो नालो छा आहे। लद्दाखी मैनेजर ॿुधायुसि त हीअ सिंधु नदी आहे। वज़ीर साहिबु वाइड़ो थी वियो ऐं चयईं, मां सिंधु नदीअ जे किनारे ते वसियल शहर हैदराबाद सिंध में ॼाओ आहियां ऐं मूंखे उहा बि ॼाण कान्हे त हिमालया तां हेठि लहंदड़ सिंधुनि जी पहिरीं लह लीहा जे हिन घाटे में लहंदी आई आहे। वज़ीर साहिबु पंहिंजे घर किन सिंधी साहित्यकारनि ऐं समाजी कारकुननि जी दावत कंदे खेनि उहो वाक़ियो ॿुधायो ऐं पंहिंजे अणॼाणे जो अफ़सोस सां एतिराफ़ पिणु कयो। हुन चयो त मूं चयोमांसि त साईं, रुॻो तव्हां ई न, हिते वेठलनि मां अक्सरियत उन्हनि जी आहे जेकी उन हक़ीक़त खां अणॼाण आहिनि। सिंधु नदीअ जे धरतीअ जे सतह ते पहिरीं पड़ाव लीहा आहे, जीअं गंगा जो पहिरियों पड़लाव ऋषिकेश आहे। सिंधुअ जो दर्शन करे आयल साबिक़ सिंधी वज़ीर लीहा मां बेहद जज़्बाती बणिजी दिल्ली पहुतो हो। हुन मर्कज़ी हुकूमत जे वास्तेदार वज़ारतुनि जे सरबराहनि सां सलाह करे सालियानो सिंधु दर्शन जशन जी रिथा तयारु कई ऐं मौसम जे मद्देनज़र जशन लाइ जून महीनो मुक़ररु कयो। पहिरियों सिंधु दर्शन फेस्टिवल साल 1997 ईस्वीअ जे ऊन्हारे में मल्हायो वियो, जंहिंमें मकानी बाशिंदनि समेत 700 सिंधी ज़ालुनि ऐं मर्दनि शिरकत कई, जिते लद्दाख ऐं कश्मीर जे कलाकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं सिंधुअ जे किनारे हिकु कुशादो घाट तइमीर करण जी रिथा पिणु तयारु कई। वज़ीर साहिब हथां सिंधु दर्शन जे पीर जो पत्थर रखियो वियो, जंहिंजी चिलकणे कारे संगमरमर ते सिंधुअ जे महमावारे रगवीद जे संस्कृत सुलूक जे अंग्रेज़ी तर्जुमे हेठां सिंधी वज़ीर साहिब ऐं रियासत जे उन वक़्त जे वज़ीर आला जा नाला ऐं महवर जी तारीख़ पिणु तफ़सील सां उकरियल आहे। अॼु सुबुह जो सिंधुअ जी पूॼा वक़्तु सिज जे चमकंदड़ रोशनी में संगमरमर जे कारे चिलकणे पत्थर ते उकरियल सिंधुअ जी साराह वारा उहे सुलूक चमकी रहिया हुआ। असांजो सिंधी अकादमीअ जे सतनि निकादनि सरेश केसवाणी, रेनू नरमल, अम्मा घनशाह, शरीकांत ऐं मूं पूॼा जी थालीअ में 7 ॾीआ ॿारे धूप लुया अगरबत्तियुनि ऐं गुलनि जे ख़ुशबू पखिड़े हिंद सिंध जे सिंधियुनि तरफ़ां सिंधुअ जी पूॼा परतश ऐं इबादत कई। लिया जे लद्दाखी तर्ज़ ते तइमीर थियल काटेज नुमा होटल जे कमरे में मुंहिंजी सॼी ज़िंदगी जूं सारियूं समेटे अॼोकी सुबुह शाम वेलिजी वयूं आहिनि। कंडियारे खां दौलतपुर जे पतण ताईं पहुची ॿेड़ियुनि में सिंधुअ जो पतण पार कंदे मां कई भेरा टलिजी ऐं ॿीहर मिटनि माइटनि जे शादियुनि में शरीक थियण लाइ ॼञ या मञ सां गॾु वियो हुउसि। सिंधुअ जे किनारे वारो दौलतपुर जो उहो पतण अलाए हिन वक़्तु आहे अलाए न, जे आहे त उते मीरबरनि जे ॿेड़ियुनि जे पतण पार कंदड़ मुसाफ़िरनि जी अचु वञु आहे अलाए न। उन पतण ते अखा विझंदड़ सिंधियाणियूं त अलाए किथे किथे वञी वसियूं आहिनि, पर अॼु हिते हिंदुस्तान में ॼावल सिंधी नियाणियुनि खे सिंधुअ में अखा विझंदड़ ॾीआ ॿारींदे ॾिसी मूंखे पंहिंजे सिंध जा पतण यादि अची रहिया आहिनि। अॼु सुबुह जो 18 जून 2004 ईस्वीअ ते सिंधुअ जे घाट ते सालियानो सिंधु दर्शन फेस्टिवल दुहिलनि, दमाननि, शरियाननि, तोतारनि, वाजटनि सां शुरू कयो वियो। रंग बरंगी पोशाकनि में मलबूस लद्दाखी हसीन रक़ासाउनि जे लोक गीतनि ऐं नाचनि हेठि झुकी आयल
रोशनी आसमान मां ईंदड़ सिज जे सोननि किरणनि असांखे उहो अहसासु थे ॾियारियो त सुर्ॻु असांजे अॻियां हिकु हक़ीक़त बणिजी हेठि लही आयो आहे ऐं हिन भेरे वारो जशन खे साबिक़ हुकूमत तरफ़ां थींदड़ धर्मी पाठनि पूॼारियुनि रीतुनि रस्मुनि साठनि सोगनि वारनि पेट निकितल ऐं पिडतनि तरफ़ां हवन कंडनि में चंदनि जे काठियुनि में ऐं सचनि गीहनि जा ढिला उते वेदक मंतरनि जापुनि ऐं सलूक उचारण वारे अमल खां आजो रखियो वियो आहे। उन जे बदिरां सिंधुअ जी सुहिणी कलाकार अनीला सुंदर ऐं हिन जी टोली सिंधुअ जे महमा में तयारु कयल संदीक नाटक नृत्य नाटक सिंधु मुंहिंजी अमा हज़ारे नाज़रीन अॻियां सिंधुअ जे किनारे ते खुलियल मैदान ते पेश कयो।